सभ खां वॾी टीबी हॉस्पिटल कोटड़ी टीबी सेंटर में चीस्टर मौजूद आहियूं, जिते अस्पताल में सहूलियतुनि जी अणहठ ऐं साफ़ सफ़ाई जो निज़ाम धर्म पधम ऐं क्वार्टर जेके उहे ज़बून हाई शिकार आहिनि, उन सॼी सूरत हाल ते हितां जे मरीज़नि ऐं सियासी समाजी माण्हुनि अॻुवाणनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। जी, क्वार्टर नज़र पिया अचनि। हिते डिघे जेको आहे सो अरसे रहण वारा जेके मरीज़ हुया, जंहिंजो डिघे अरसे इलाजु हलंदो, उनखे ही क्वार्टर ॾिना वेंदा हुआ। तूं पंहिंजी फैमिली सां जेको अटेंडेंट हूंदो उन सां गॾिजी करे रहंदा हुया ऐं हुते दवा खाईंदा। इन लाइ त जेको विछंदड़ बीमारी आहे त मरीज़ खे या उन सां को ॿियो इफेक्टेड न थिए, इन जे करे उन जी तव्हां पोइ हिते हालति ॾिसी आया हो। अॻियां जेके हॉस्पिटल जी हालति आहे, रोड ज़बून हाली जो शिकार आहिनि, सफ़ाई सुथराई कोन्हे, उते टे ॼाणनि खां सीपर कोन पियो अचे। हुते जेके मरीज़ आहे उनखां पुछियोसीं त उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधाई। ऐं सॼो ही झंगल लॻो पियो आहे, नज़र पियो अचे, तव्हां ॾिसो पिया झंगल आहे, रोड रस्ता वीरा आहिनि। जेकी कॉलोनी आहे, कॉलोनी तव्हां हाली हालति ॾिसो, रोड सॼो उजड़ियल आहे। कॉलोनी जा जेको आहे सो दरियूं छितियूं भितियूं सभु कढी आहे, ख़ाली ईअं ढांचा लॻा पिया आहिनि। उते जेके हिते जा मुलाज़िम आहिनि, जेके हिकिड़ी सहूलियत ॾिनी आहे इदारे रहाइश लाइ, उहे वीचारा ग़रीब ॿाहिरि वञी किरायनि ते पिया रहनि, पर उहे सॼी कॉलोनी जेके किरोड़े रुपयनि जी बजट आहे, उहा अलाए किथे पई वञे। जेको मौजूदा डायरेक्टर आहे अबड़ो साहब, उन खे हिन शइ जो नोटिस वठणु खपे ऐं उहो पैसा किथे पियो करे ॿुधाए त इहे जेको पैसा हिन जी बजट पई अचे उहो किथे पई वञे, किथे बि ख़र्च थिए, कुझु नज़र न पियो अचे। खाधे पीते नाले ते जेको हिन खे मिलंदो हुयो पहिरियों नाश्तो मखणु ॿियो टियों, उहो बि मतिलबु उहो मुकमिल कोन पियो मिले। तमामु घटि ऐं सुठी क्वालिटी जो खाधो कोन पियो मिले जेको पहिरियां हिन खे मिलंदो हुयो, जेको मिलणु खपे मरीज़नि खे। टीबी जा मरीज़ आहिनि त हिते पूरो जो पूरो इदारो, तव्हां कोटड़ी हितां चौक खां जेको हिन जो मेन गेट आहे उतां खां स्टार्ट थींदो, कॉलोनी जे आख़िरी छेड़े ते वञो, हर जॻह हर रोड हर घिटी जी जेको आहे सो उजड़ियल आहे, पुलियूं किरियूं पियूं आहिनि, का बि साफ़ु सुथराई कोन्हे। टैंक ॾिसो, टैंकनि जी कहिड़ी हालति लॻी पई आहे, को पाणी जो सही निज़ाम कोन्हे। पार्क जेके आहिनि उजड़ी विया आहिनि। त असां हिननि खे चिता था ॾियूं तरक़ी पसंद पार्टी जे तरफ़ खां त हीअ पंहिंजो अबड़ा साहब पंहिंजो हिन खे जेको आहे टीबी जा जेके पैसा पिया अचनि, इन खे तूं जेको आहे सो इहो हराम जो माल सम्झी न खा, ऐं हीअ जेको मरीज़नि लाइ पैसो पियो अचे, हिन इदारे लाइ पैसो पियो अचे, हिन इदारे ते ख़र्चु कर, न त ॿी सूरत में तरक़ी पसंद पार्टी तुंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़ी भरपूर तहरीक हलाईंदी।